सांसदाबाद में मुबैना तौर अगवा थियल औरत वज वठी घर पहुंची वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिब पोलियत नबी बख्श शेख मीडिया अॻियां दाहींदे चयो त संदसि धीअ सिंधु खे हथियारनि जे ज़ोर ते एजाज़ सोलंगी अगवा करे मुख़्तलिफ़ हंधनि ते कैदी बणाए रखियो ऐं ज़बरदस्ती निकाह करायो। राति मौक़ियो ॾिसी पंहिंजी जान बचाए घर पहुती आहे। संदसि घरवारी ज़रीना हिन वक़्तु बि हुननि जी कैद में आहे। नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। मिसमात सिंधु मीडिया अॻियां दाहींदे चयो त एजाज़ सोलंगी तशदुद जो निशानो बणाईंदो रहियो। मुसलसल 1 साल उन जी कैद में हुयसि। जान खे ख़तरो आहे। छाछर में रिटायर्ड मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शेर ख़ान हालो मूजिब छाछर में रिटायर्ड मुलाज़िमनि पारां प्रेस क्लब अॻियां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्तु एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि गनी नोहड़े, अब्बास राहिमो, रायचंद मेघवाड़, नूर मोहम्मद समेजो ऐं ॿियनि चयो त ग्रुप इंश्योरेंस, बेनुल फंड ऐं पेंशन में वाधारो कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। थाणो बुला खान में पीपी अॻवान मलिक सिकंदर ख़ान तालके जे 7 यूनियन काउंसिलनि में चूंड मुहिम तेज़ करे छॾी। वॾे अंग में माण्हुनि ॼामशोरो इतिहाद खे अलविदा करे पीपी में शमूलियत जो ऐलान कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर राशिद खान नवाज़ मूजिब मकानी चूंडनि जे सिलसिले में पीपी अॻवान मलिक सिकंदर ख़ान टाउन कमेटी थाणो बुला खान में कॉर्नर गॾिजाणियूं कयूं वयूं। यूसी मोंदर खान ऐं यूसी धमाच जी पालारी बिरादरी जे माण्हुनि पीर बख्श पालारी, अमीर बख्श पालारी ऐं ॿियनि पंहिंजी बिरादरी समेत ॼामशोरो इतिहाद खे अलविदा करे पीपी में शमूलियत इख्तियार करे छॾी। पीपी अॻवान मलिक सिकंदर ख़ान चयो त 15 जनवरी खां पहिरीं अवाम जो जोश ॾिसी मुख़ालिफ़नि जूं वायूं बताल थी वयूं आहिनि। पीपी मुख़ालिफ़ मौसमी लीडर आहिनि जेके फ़क़ति इलेक्शन जे टाइम ते ज़ाहिर थियनि था ऐं वापसि गुम थी वञनि था। कॉर्नर गॾिजाणी में मलिक शाहनवाज़ सिकंदर ख़ान, मलिक राजा शेरदिल ख़ान, मलिक पहाड़ ख़ान, हरीश कुमार ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। कुबो सैद खान में रिटायर्ड उस्तादनि मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिब उन मौक़े ते उस्मान शाह, उस्ताद जीअंत ख़ान मक्सी, उस्ताद अली मोहम्मद खोसो ऐं ॿियनि चयो त ॿियनि सूबनि में रिटायर्ड उस्तादनि खे बैनुल फंड, पघारुनि मां कटियल ग्रुप इंश्योरेंस समेत 2022 में वज़ीर आज़म तरफ़ां ऐलानियल 10% पेंशन ॾिनी वञे थी, पर सिंध जे रिटायर्ड उस्तादनि सां माटेली मावरो सलूक कयो पियो वञे।